दरिया भाई तो सा 2 मिनट ॻाल्हाइणो। जी चाचा ॻाल्हि कर। चाचा चाचा नचो, चाचा जी सॼो कमु न फिटाए। अलाए मुंहिंजूं केतिरियूं उमेदियूं आहिनि, तो त मुंहिंजी उमेदुनि ते पाणी फेरे छॾियो। मुआ वॾो को निभागो आहीं, वाट विंदड़ औरत जो अॻु वठी बीठो आहीं। न हया न शर्म, ॿुधी न तो मरी। चरोट ते बि तमाशो न कर। माण्हू छा चवंदा, मुंहिंजो तो में को कमु कर। तूं वञ। छो वञा? मुआ तोखे बुछड़ो कंदीसांइ, दाहू करे सॼे ॻोठ खे घुराईंदीसांइ। जाड़ा पेर ड्राहिन त हींअर न कंदी असांजो डिंगो ई ढेरी। वञे करे थो कम ॿुधाए न, बग़ैर ॿुधाइण जे पेर ड्राया अथई। मुआ ॿीहर न मुंहिंजो रस्तो रोकियई त टंगू भञी छॾींदीसांइ। हाँ हलियो आ नज़ीरा सां शादी करण। गौराम सदोरी जी तोखे वध खां वध पारत आहे, छो त असांजी भेण ॾाढा ॾुख ॾिठा आहे। मलारा तव्हां दिलि जाए कयो, मां तव्हांजी भेण खे ख़ुशियूं ॾियण जी पूरी कोशिश कंदुसि, पर तव्हां बि हिनखे पारत कयो त ही अहिड़ो को बि कदम न खणे जो हिन जे मुंहिंजे विच में नफ़रतूं पैदा थियनि। हिन जो अॻ में जेके बि ग़लतियूं हुयूं न, उहे सभु मां हिनखे माफ़ करे छॾियूं। हाणे हिन जे मथां इहो फर्ज़ थो थिए त हीअ मुंहिंजी इज़त जो ख़्यालु करे, तव्हां बि हिनखे पारत कयो। सदोरी ॿार न आहे, हू सभु कुझु सम्झे थी। हाणे जेकॾहिं ग़लति कदम खणंदी त उन सां गॾु तुंहिंजी इज़त न, पर असांजी बि इज़त जो सुवाल आहे। पोइ तूं त छा, पर हिन खे असां बि माफ़ न कंदासीं। अबा अलाह ई न कंदो त सदोरी अहिड़ो कदम खणंदी। छो अची तव्हां सभु सदोरी जे पोयां पिया आहियो? मासी अदीअ खे सम्झायूं था, हिसायूं कोन था। कुझु पंहिंजी इज़त जो बि ख्यालु रखे, कुझु असांजो बि ख्यालु रखे। अदा मूं अॼु ताईं अहिड़ो को बि कदम न आहे खयो जो मुंहिंजी इज़त दागदार थी हुजे। मां पंहिंजी इज़त संभालींदी आहियां। बाक़ी हा, इहे नंढियूं वॾियूं ग़लतियूं त हर इंसान खां थींदियूं आहिनि, सो मूंखां बि थियूं। मां त हद खां वधीक इहा ई कोशिश कयां थी त मां अहिड़ी का बि ग़लती न कयां जंहिंजे करे गौराम जे दिलि ॾुखे। सदोरी मां बि चरियो न आहियां थियो जो कंहिं बिना सबब जे मां तोखे कुझु चवां ऐं तुंहिंजे मथां हथु खणां। जेको कुझु थी गुज़रियो आहे न, उनखे विसारे छॾियो। बसि तव्हांखे अॻिते जी पारत आहे। जेतिरो बि तव्हां हिक ॿिए खे सम्झंदव न, तव्हांजी ज़िंदगी खुशगवार बणिजी वेंदी। बाक़ी बग़ैर सबब जे हिक ॿिए जे मथां शक कंदा ईंदव न, त तव्हांजी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी। भाउ मलारा अलाह भलाई कंदो, मूं तरफ़ खां तव्हांखे का बि शिकायत न मिलंदी। तव्हां दिलि जाए कयो। अबा मुंहिंजी त दुआ अथव, मां त इहो ई अर्ज़ु कंदसि त हिन अभागण ॾाढा दुख ॾिठा आहिनि। हाणे तोखां जेतिरो बि थी सघे न त हिनखे ख़ुशियूं ॾिजाए। बसि मुंहिंजो तोखे इहो ई अर्ज़ु आहे। अलाह भलाई कंदो। चाचा झाड़ा, हूं तो के सजे गोठ में गोलियो आ, तू मरी हिते बीठो ही। मूंखे रुगो इहो ॿुधाए त ॻोठ ॾे त सभु ख़ैर हो न? हा पर इहो कुझु माण्हू डंडा ऐं बाठा खयो रुलंदा पिया वतन। छा डंडा बाठा? हा उन्हनि खे छॾ, पर तूं इहो ॿुधा तो तूं कुझु कोन कयो आहे न? न मूं त कुझु बि कोन कयो, पर मूंखे ॿुधाए त डंडा बाठा छो खई पिया वतन? हा ॿुटूं बदल मुंह कोन सुञाता।
पर तोखे ख़बर हूंदी केसां न केसां शरारत करे आयो हूंदे। बाबा चइबि न त मूं कुझु बि नाहे कयो। न सही आहीं वॾो शरारती, कुझु न कुझु कयो हूंदई तॾहिं त ॻोठ मां निकिरी अची हिते बीठो आहीं। हाणे त छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, हल त होटल ते हले था, चांहि पियूं, उते दिलि विंदरायूं, ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं, जेसि ताईं वञी ॻोठ में का ठापुर थिए। चांहि कोन पीअंदासीं भाउ, गर्मी लॻी पिया, आइस्क्रीम खाईंदासीं। तूं कदे मुंहिंजो ढींगो ई डेरी अचु त कयां थो अचो मां हलिया। चाचा इन जाड़े के समझाए छॾियो, वरी घिटीअ में अघ वठी बीठो हुयो, अच्छी दाढ़ी में ख़राब त थियो आहे। इन निभागे के समझाया आयोस तने भी मुड़े न थो। हाणे जॾहिं न जो टंगू भॼंदुसि न पोइ इहो सुधरंदो। न पुट न, छेड़े जी ज़रूरत नाहे। बाबा हू वती असांजी औरतुनि खे तंग कंदो। ओए मां ने कुझु बि न कयां। वाह बाबा वाह। मां मिठल सां ॻाल्हायां थो, तूं पंहिंजे पीउ खे सम्झाए, जेकॾहिं उन खां पोइ बि न मुड़ियो त पोइ सटको ॾिजांइसि। न मिठल खे पहिरियां बि चयोसीं, पर इहो चाड़ो निभागो मिठल जी ॿुधे किथे थो। पुट हिकु दफ़ो मयार लाहे वठां, मिठल खे बि चवंदुसि ऐं रईस खे बि चवंदुसि। मरियाम चाचा सही थो चए, पहिरियां तव्हां मिठल खे दाह ॾियो, झड़ो करणु सही ॻाल्हि नाहे। जेकॾहिं जाड़ो मुड़ी थो वञे न त ठीकु आहे, ऐं जेकॾहिं नथो मुड़े ॿीहर मूं ॾे नियापो मोकिलियई न त पोइ पटको लाहे धूड़ कजोसि। भली दाए ॾियो, पर इहो निभागो तेसी ताईं कोन सुधरंदो जेसी ताईं हिन जो टंगू बाहूं वञी हिनखे खटे भेड़ो न कंदुसि। ही साईं जी दरगाह जी मिठाई अथई। पर अम्मा इहा त खाक मो खाक घणी खाधी आहे, हरदम जे पेट में ॻोढ़ा थी पिया आहिनि। इहा खाक दुआ अचे त उन खीरे त खाए। मां तुंहिंजे लाइ खणी आई आहियां, दुआ जे लाइ न। चाची लाइ आंदी थई, चाची खाईंदी छो न खाईंदी चाची? तू त छड़ी माट कर, तू खा न, ही तोखे शफा ॾींदी, खा। रखी है ना मां, बस थोड़ी थोड़ी करे खावा थी। तू साईं जी मिठाई आ, इने को उछलजाए न, ॾोह पवंदुई। संभाले रखंदे साईं जी खाक, उछलाईंदिस छो? ॾोह पए पर थोड़ी त खा न। हाँ हाँ मां खावा थी, तू गणती न कर। तू वञी आराम कर। हाँ हाँ तू वञी आराम कर। हाँ त पोइ खा न। चङो भला, मां हाणे हलां थी, पर हा हीअ पई अथई, खाए जाए याद सां। जेकॾहिं न खाधई पोइ ख़बर अथई। हाय मां त निभागी में हटजी वयसि। हाणे तूं ई ॿुधाए मिठल, अच्छी दाढ़ीअ में माण्हू अहिड़ी थाप करे त हुन माण्हूअ खे छा चइजे? मूं वरियाम खे रोकियो आहे, जेकॾहिं वरियाम कावड़ में अची हाणे धक ऐं मरी पए पोइ तव्हां बि वेल में त असां बि वेल। अदा इहो ॾाइण मो बिल्लो आहे, बिल्लो। निभागो के जाइ जो न को पाण इज्जत सां रहे, न को असांखे इज्जत सां रहण थो ॾे। अदा वरियाम खे तूं चई छॾ, वञी बंदूक खणेसि, असांजे पारां मोकल थे असांजे घर जी खट खाली। अदे सुभाणे तूं ई चवंदी त मुंहिंजे कुथर मुड़ुस खे बेगुनाह मारे विधो। अदी मां तव्हां ॾे दाह खणी आयो आहियां त सम्झाए छॾियोसि, जेकॾहिं ॿीहर अहिड़ी का हरकत कई न त पोइ मुंहं न ॾिसंदुसि। चाचा तूं अमा खे छॾ, बाबा अचे त मां हुनखे सम्झायां थो। ख़ुदा कंदो त बाबो ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदो। बाक़ी हिन ग़लतीअ जी बाबा जे तरफ़ खां मां तव्हां खां माफ़ी थो वठां। मिठल असां तुंहिंजे मुंहं जे ॾिसी मुड़ी था वञूं, बाक़ी तुंहिंजे पीउ जेको कुझु कयो आहे न, छिछोरोपन कुहाड़ जे लाइक़ु, कुहाड़ियूं हणी गभा गभा कजसि। चाचा अला कंदो ॿीहर तव्हांखे अहिड़ी शिकायत जो मौक़ो कोन मिलंदो। मूं छोकिरे खे घणो ई सम्झायो आहे, पर हू होछ में न आहे। पर जेकॾहिं वरियाम जे साम्हूं चढ़ी वियो न त ईअं उडरे छॾींदुसि। अदा तूं हाणे बेफ़िकुर थी वञ,
रुगो निभागो घर में त चे पो ॾिस त पेर में नेर विझी कमरे में बंद था कयूंस। वरियाम खे तू समझाए छॾजाए तेरी जल्दबाजी न करे। मां कहा ॿीहर तव्हांखे हिन शिकायत जो मौक़ो न मिलंदो। ठीक आहे मिठल, तुंहिंजे करे इहो ज़हर जो ढुक पी था वञो। हाणे अॻिते जी पारत हुजे। केर समझाए बाबा, केर समझाए? हिकिड़ो चक्कर पंहिंजी बेइज्जती कराइण खां पोइ बि नथो मुड़े। पुट पिणे हाणे थाप ते लही पियो आहे, इहो कॾहिं बि कोन मुड़ंदो, हमेशा पियो ईअं थाप हणंदो। मुंहिंजी सलाह अथई त जीअं मूं अचे न घर में पेर में नेर विझी कमरे में बंद था कयूंसि, सोघो थी वेंदो। मां आहे त हिन क़ाबिल, पर छा कयां? हुजे को ढोर ढगो त सीर ॾेई पाड़े में विढ़ाए ॾियां माण्हुनि खे। छा कयां? माण्हू चवंदा त मिठल पंहिंजे पीउ खे कमरे में बंदि करे छॾियो। ॿी का वाटी न आहे न, छा कयोसि मोए खे? बस नेर विझी कमरे में बंदि था कयूं। ये रेडी शरारत कंदे करे सॼे ॻोठ जे माण्हुनि खे गॾु कंदुसि। तूं रड़ियूं कंदे कर रड़ियूं, ॾिसां त तुंहिंजे विच में केरु थो अचे। जेकॾहिं केर बि आयो उनजो बि अछर इहो ई कंदुसि जेको तोसां कयो आहे। मारियो मारियो मूंखे, बंदूक हणी छॾियो तव्हां ॿई मूंखे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियांव, बख़्श कोन कंदोसांव, कोन कंदोसांव बख़्श। थाणे ते वञी तव्हां ॿिन्ही खे उल्टो टंगराईंदुसि, कंदोसांव ठीकु ई डेरी। ॻाल्हि ॿुध मुंहिंजी चमड़ा, तूं थाणे ते वञी या कोर्ट वञी सभु दर खुलियल अथई। पर जेकॾहिं ॿीहर अहिड़ी का बि हरकत कई त हिते जो हिते पूरो करे छॾींदोसांइ। अचु मां सां याद रखे छॾजा वरियाम। बख़्श कोन कंदोसांव ठीकु ई डेरी। साहिब कल कोड़ी जुड़ियो नज़र नथो अचे, काॾे वियो? तोखे न आहे छा ख़बर, जुड़ियो बिना टिकट जी ॻोठ पहुतई। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो जुड़ियो वियो, असांजी असली जान छुटी लथो लुड़। बस हिकिड़ो मां चरियो आहियां जेको हिते तव्हां वटि रहंदुसि। हाणे इहो ॿुधा, तूं कॾहिं लोड लाईंदे? मुंहिंजो मतिलबु आहे त तूं कॾहिं वेंदे? जेकॾहिं हिन घर में रहणो अथई न त ख़र्च ॾियणो पवंदई। पैसा खोड़, हाणे मां कारोबार ठाहियां, इजो 100 रुपया ॾियाए। 100 रुपए मां छा ॾींदो? 100 रुपए में त ना सही कोन मिलंदी। अरे घर में अटो पूरो कोन्हे, हिनखे वरी नास कीअं जी लॻी आहे। वाह, इन 100 रुपए में छा थींदो? घटि में घटि हफ़्ते में 1000 रुपए ॾियणो पवंदई। गरीबनि ते एॾा ज़ुल्म, वाह नानी सियाणी वाह। अरे रे ज़ुल्म छा जो आहे? घर में ख़र्च कोन्हे, महांगाई जो दौर लॻो पियो आहे। अॼुकल्ह 10 माण्हू था कमाइनि, अटे में ई पूरा थी था वञनि। मुंहिंजो गुज़र हिन घर में वाटला जे माननि ते आहे। कहिड़ो तव्हां मूंखे कुकड़ कोई था कराए जो तव्हांखे 1000 ॾियां? मां हफ़्ते में बस 300 ॾींदोसांव। चङो हाणे ठीकु आहे, 100 ॿ ॿिया बि ॾे। न इहो सिर्फ़ु हिकिड़ो 100 मिलियो आहे, बाक़ी अॻी खमीस ते ॾींदा। रईस जाड़े पहिरियां बि हरकत कई आहे, ॿियो चक्कर आहे जो ये वरी हरकत कई थई। सुभाणे जेकॾहिं वरियाम जाड़े के पादर आया न साईं त तव्हां ई चवंदो त अछी दाढ़ी वारे सां विड़ियो आहे। हाणे मां अॼु मिठल खे घुरायो उनखे तव्हां ख़ुदा कंदो त जाड़ो ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदो। रईस मिठल मां कुझु कोन वरंदो, मिठल खे असां पहिरियां बि तव्हां ॾेई चुका आहियूं। पर जेसिताईं जाड़े खे घुरायो न बेइज्जती न कंदो
उसाई कुछ कोन थी दो। ठीक है बाबा, मां मिठल के बुराए तो ही जाड़े के बुराए तो तू वरियाम के चीजी ता अजा तकड़ न कर। रईस मु वरियाम के रोके छो पर गाल ही एड़ी आ ये वरियाम किथे मुड़ंदो। जेकर वरियाम कुछ कयो तो वरी मिठल पलांद में को बियो कदम खणदो वरी नवा मसला खड़ा थी वेंदा बा। सही गाल नंढड़ी ना है इज्जत जो सवाल आ। तू फिक्र न कर, मां जाड़े सा एड़ो अशर तो क्या जो बाबा बियर हो गलती में भी एड़ी शरारत न करो बस। सूबेदार साहब जी फरियाद लिखो, फरियाद कच्ची एनसी न पक्की एफआईआर कटियो, पक्की एफआईआर दाखिल करण लाइ 30,000 ॾियणा पवंदई। पैसा छा जा ॾियां? ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं पैसा न ॾींदे त केस दाखिल कोन कंदासीं। साबित तो कमाल थो जवाब मुंह खाता वरी पैसा बि मां भरिया। ए खुदा न खासा जेकॾहिं हुननि जे मथां तव्हां चढ़ाई कयो तॾहिं तेल ऐं पाणीअ जा पैसा बि मां भरिया। एनसी दाखिल कंदासीं, उन ते चढ़ाई बि थींदी, उन्हनि जो टोटल ख़र्च 10,000 थींदई। ॾींदे साहब बाक़ी इहा तव्हां पघार छा जी था करो? अरे बस घणो सियाणो न थींदो कर, पैसा अथई ते एनसी दाखिल कयूं न तो थो तूं। मां सम्झां थो त तव्हां ॿई मुंहिंजो कंदो ढींगो ई ॾेरी। ठीकु आहे, फरियाद तव्हां लिखो, एफआईआर कटियो, पैसा भरण जो त ठीकु आहे। ॿुधाए त तोसां केरु विढ़ियो आहे? आयो वरियाम ई शेर आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। पुट तू केॾो बि इंतजार कर पर पिणे ॿ टे ॾींहं घर कोन ईंदो। जेसि ताईं इहो मसलो हल नथो थिए न तेसि ताईं हू घर जो रुख ई कोन कंदो। उनखे खोखे पई न त घर वेंदुसि त ठाहो की बेइज्जती थींदी। अम्मा तूं ई ॿुधाए त बाबा खे कीअं सम्झायूं? जेकॾहिं हिन उमिरि में अहिड़ियूं ग़लतियूं कंदो रहंदो त असां किथे बि मुंहुं ॾेखारण जे लाइक़ न रहंदासीं। अरे अब्बा जेको माण्हू हिकु भेरो थाप ते लही थो पवे न उहो कॾहिं बि कोन मुड़ंदो। भली पिणे जा चप तूं सुई सां सिबी बि छॾी पोइ बि इशारनि में हेॾा होॾा थाप ज़रूर हणंदो। अब हू चवंदा आहिनि न हरियारे जी हेर टंग भॼे कोई बि न मुड़े। हाँ मां तू वाकई सच थी चई। बाबा जी बूटी मोड़न वारी आहे ही कोन, पर तू ही ॿुधाए त छा कयूं हाणे? अरे फस फस लो आहे इने मोए खे वठी वञी गिद्दू जे हवाले करे अच असांजी जान ई छुटी पवंदी। अमा चए सच थी, बाबू आहे त अहिड़े कम करण जो, पर छा कयां पी थी पियो आहे। जेकॾहिं ईअं कयमि त क़यामत कारी थी वेंदी। अरे अब्बा तू क़यामत जो सोचींदे रहंदे न हिते घर वेठे माण्हू असांजी बेइज्जती करे वेंदा। हिकिड़ो चक्कर कोशिश कयां थो, अलाह कंदो समझी वेंदो। जेकॾहिं न समझो न त पोइ वाइदो आहे कयांसि तो गिद्दूअ जे हवाले। इहो ई अब्बा उते जॾहिं चरनि जा मोचड़ा खाईंदो न पोइ पाणे सुधरी वेंदो। अब्बा की हिते हाणे आज़ाद पियो घुमंदो फिरंदो न पोइ तेरे निभाग जो सुधरण ई महाल आहे। देहाल वाल सदुरी जा हाणे तबियत सही अथस न?
धूड़ तबियत ठीक अथस जाडे थी वने मथे में मिट्टी खयो अचे ऐं चेती या मिट्टी शागोदड़े जी आ ऐं या मिट्टी कलंदर जी आ ऐं मथो वरी चेती त इहा खाक पिटाई जी आ ऐं इहा खाक साईं साले शाह जी अति खाक के खणे मिट्टी खणे इन में तू जो छा अदा वा मिट्टी मुखे थी खाणी पए ना सोरी थी चए त चखे न खाक के अदा तू यकीन कर मुझो ये मिट्टी चखे चखे खाके नमूने मुझे पेट में तो गोड़ा थी पिया आहिनि अदा हाणे ॻाल्हि थी सही सिधी जेकॾहिं न किथां हाणे मिट्टी जी चपटी बि खणी आई मूंखे खाराई मां त पूरी थी वेंदसि न जो मतलब त सदोरी जो पीछे वञा यो फकीर कोन तो छॾे इन जो बिलो करणो पवंदो हाँ दा के पढ़े के घुराए तो पढ़ाई करे आए न मिट्टी वारे फकीर मां सरी जान छुटे न त सने घर में मिट्टी जा ढेर थी विंदा अदी मां भी कोशिश कया तो पर तू भी कोशिश करे न फकीर मां जान छलाए बियो को सुठो फकीर हथ कर चओ सियाणीअ खे